नाज़रीन, चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त कुछ ॾींहनि में इलेक्शन जो शेड्यूल जारी कयो वेंदो। आम चूंडुनि जी तैयारियुनि में मसरूफ़ आहियूं। वोटर्स डे ते पंहिंजे पैगाम में चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त इलेक्शन फ़हिरिस्तुनि जी छपाई ऐं पहुचाइण जो कमु मुकमल थी चुको आहे। जल्द DROs, ROs ऐं असिस्टेंट ऑफिसरनि जो नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। हुन वधीक चयो आहे त तमामु यादि रखे तंहिंजे हथनि में वोट जी ताक़त आहे। पंहिंजे ऐं ॿारनि जे मुस्तक़बिल खे साम्हूं रखी वोट जो इस्तेमालु कयो। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त कुझु ॾींहनि में इलेक्शन जो शेड्यूल जारी कयो वेंदो। आम चूंडुनि जी तैयारियुनि में मसरूफ़ आहियूं। वोटर्स डे ते पंहिंजे पैगाम में चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त इलेक्शन फ़हिरिस्तुनि जी छपाई ऐं पहुचाइण जो कमु मुकमल थी चुको आहे। जल्द DROs, ROs ऐं असिस्टेंट ऑफिसरनि जो नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। हुन वधीक चयो आहे त अवाम यादि रखे तंहिंजे हथनि में वोट जी ताक़त आहे। पंहिंजे ऐं ॿारनि जे मुस्तक़बिल खे साम्हूं रखी वोट जो इस्तेमालु कयो।